इन करे मूं ऐं मुंहिंजो दोस्त ओम प्रकाश लुंड असां इहो फ़ैसिलो कयोसीं त मुंहिंजो पुटु नवीद बि असदुल्ला जे हक़ में विथड्रॉ करे थो ऐं ओम प्रकाश बि कयो आहे। इंशाअल्लाह 1-2 ॾींहंनि में ॿियो सरप्राइज़ ॾींदासीं ऐं अल्लाह में उमेदु आहे त 1-2 मुक़ाबिलो थींदो ऐं असद खटी ॾेखारींदो। इन खां अलावा जेकी शहर में जेकी गौसिया पंप ताईं बिरादरी वञे थी उन्हनि मां बि अक्सरियत ईमान वारा आहिनि, जंहिंजे करे ई असांखे कवी उमेदु आहे त उहे बिरादरियूं बि असांजे दोस्त खे असांजे कैंडिडेट खे वोट कंदियूं ऐं शहर मां हिकिड़ी कूड़े क़िस्म जो भरम ऐं अजारदारी ख़तमु कराईंदासीं। जेकी माण्हू चवनि पिया त असां शेख ऐं दीवान खे काउंसलर थियण में न ॾींदासीं, असां इंशाअल्लाह दोस्तनि जे साथ सां इहो काउंसलर बि करे ॾेखारींदासीं ऐं आईंदा बि एॾा वॾा सरप्राइज़ उनखे ॾींदासीं। उहे अलाह कंदो हूअं लाश ॿार दफ़नाइण वेंदा पाण में सिर्फ़ु पंहिंजी हिकिड़ी त बाबा जेको आहे असां जेको उम्मीदवार आहे उहो खटी वञे। जीअं माण्हू मुंहिंजे हक़ में उहे वेठा आहिनि, उन्हनि जो काफ़ी सारो उन्हनि जी बिरादरी जो उन्हनि जो हिकिड़ो से आहे। जमाल नासिर साहिब जो पंहिंजी हिकिड़ी शहर में से आहे, पुराणो कामरेड, असां नंढा आहियूं त इनखे ॾिसंदा था अचूं। उन्हनि जो हिकिड़ो क्लब उहो मुंहिंजे हक़ में वेठो आहे। इंशाअल्लाह कंहिं ॾिठो हूंदई मुंह में कुझु दाणा या कुझु ॻाल्हियूं त बाबा हीअ हमरा असांजी जेके ॻाल्हियुनि में कंहिंजे तौर तरीक़नि में बीहंदो, इंशाअल्लाह असां खटींदासीं। जेके पहिरियां उम्मीदवार हुया, काउंसलर हुया, उन्हनि कमकार न कराए गिटनि में वग़ैरह गंद किचिरो माना कई मसइला पैदा थिया उन असल में छा आहे न, उहे पंहिंजे हिकिड़े कारोबार में बिज़ी हुया ऐं टाइम न ॾेई सघिया पे। असां हिते लोकल ई हुआ, मूंखे न पकींदा, मुंहिंजो वालिद साहब वेठो आहे दुकान ते, उनखे वठंदा, मुंहिंजे भाउ डॉक्टर खे वठींदा, किथे न किथे उन्हनि सां माण्हू मिली कोन सघे पियो। इंशाअल्लाह असां तव्हां पंहिंजी रीच में हूंदा, असां अॻ में बि बिरादरी जी कमु कंदा रहिया आहियूं, सोशल वर्क में रहिया आहियूं। इहे चाहे ट्रांसफॉर्म हुजे, चाहे जेको आहे बिजली जो मसइलो हुजे या पुलिस जो मसइलो हुजे, जमाल ऐं असां गॾु रहिया आहियूं। चाहे जो इहे वॾा वाक़िया थिया आहिनि, कोई बि शहर में न हूंदो आहे, असां रेंजर्स घुराइण में बि उन्हनि जे लाइ सपोर्ट कई आहे। जेके हेॾो वॾो वाक़ियो थियो, असां खून नीति खां बचायो आहे। चाहे मोहतरमा जी शहादत हुजे, असांजे शहर वाहिद पंडवा किलो जो कोई बि प्राइवेट दुकान न सरियो, असां पाण रोडनि ते बीठा हुआसीं। जेके बि दोस्त अॼु जेके उम्मीदवार आहिनि, इहे हुया ई शैतानगिरी में त असांजी बिरादरी जो नुक़सानु थिए। इहो वाहिद मां माण्हू हुउमि, इहो वाहिद जमाल नासिर बुल्लो माण्हू हुयो जेको असां रोडनि ते गॾु बीठा हुआसीं। कंहिं बि तव्हां ॾिसो, पूरे पाकिस्तान में, पूरे सिंध में माण्हुनि जा दुकान सरिया, असांजे वाहिद शहर हुयो त जेको आहे कंहिं बि प्राइवेट माण्हू जो नुक़सानु न थियो। हाणे छा पॉलिसी उन्हनि वटि त वोट ई कोन्हनि के छो इलाज कंदा था वठनि विहाइण जे लाइ, कमिटियुनि लाइ, छो ॿाहिरों इम्पोर्टेड माण्हू खणी आया। असां पंहिंजे वार्ड जे ऐं पनवा किल जे हिसाब सां वसीदर सोच सां रखीसीं त अहिड़ो क़दम खणो जंहिंसां पत बि रहे, प्रीत बि रहे। असांजे मथां इम्पोर्टेड माण्हू मुसलत कयो वियो, कराची खां घुराए करे उनखे बीहायो वियो आहे ऐं हू एतिरो सघ वारो आहे, ताक़त वारो आहे, जेको 12 हिक खां अॻु में उथंदो बि कोन। आम अवाम खे फ़ाइदा छा ॾींदो? इन करे असां सॼी संगत पाण में कटजोड़ करे असदुल्ला शेख साहब जे हक़ में हथु खयों आहे त जीअं हिकु माण्हू 1-2 मुक़ाबिलो करे उन जी भित भञे ऐं सॼी संगत खे, सॼे शहर खे, सभिनि जो मान मथां करे ऐं असांजो साथ ॾिए। इन करे